मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंज मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। साथियों, अमेरिका में अॼु 47 सदर इलेक्शन में खटी करे कामयाबी जे हमकिनार सोभ माणे करे डोनाल्ड ट्रंप इलेक्शन खटी आयो आहे ऐं कमला हैरिस के हुन शिकस्त ॾिनी आहे। टोटल उतां जा माण्हू जेके आहिनि उहे डायरेक्ट वोट कास्ट कोन कंदा आहिनि। अमेरिका में सदारती उते हिकिड़ो इलेक्टोरल कॉलेज हूंदो आहे। इलेक्टोरल कॉलेज जे मुताबिक़ उते सीटूं जुड़ंदियूं आहिनि। उन सीटुनि मंझां जेके 538 इलेक्टोरल कॉलेज जूं सीटूं आहिनि, जेको बि 270 इलेक्टोरल कॉलेज जूं सीटूं खणंदो त उहो 4 सालनि जे लाइ अमेरिका जो सदर मुंतख़ब थी वेंदो। अॼु जेका इलेक्शन जी रिज़ल्ट आई आहे उन में डोनाल्ड ट्रंप 277 इलेक्टोरल कॉलेज जूं सीटूं खणी करे अमेरिकी जी जेका इलेक्शन आहे उहा खटी चुको आहे ऐं डोनाल्ड ट्रंप हाणे अमेरिका जो सदर हूंदो 4 सालनि ताईं, जॾहिं वरी ॿी इलेक्शन थी। साथियों, कमला हैरिस उन बि जदोजहद कई, पर अमेरिका में इलेक्शन जॾहिं बि थिए थी रोडनि ते बूथ लॻा पिया आहिनि। जेको माण्हू वञे उतां क्रॉस करे पंहिंजी कॉन्स्टिट्यूएंसी में पंहिंजे उते जिते हुन वोट आहे उते वोट ॾियणु जिते बि चाहे त उते वोट कास्ट करे। को पोलिंग एजेंट, को पुलिस जो अमलो, को बि भत जूं देगियूं, के बि उहे गाॾियूं जेके माण्हुनि खे खणी पोलिंग स्टेशन ते अचनि, कुझु बि कोन्हे। न को एजेंट आहे, न की माण्हू खे खणी ईंदड़ के गाॾियूं आहिनि, न की उते के भत जूं देगियूं थियूं लहनि ऐं चढ़नि, न की उते चांहियूं ऐं बोतलूं थियूं हलनि, न की उते इलेक्शन में कंहिंजा मथा था फाटनि, गोलियूं थियूं लॻनि, माण्हू था मरनि। पुरअमन नमूने सां इलेक्शन थी वञे ऐं उहे पंहिंजो इंतिखाब जेको कनि था उहो ॾियनि था जंहिं बि माण्हू खे उहो सोची सम्झी। हिते ईअं कोन्हे जीअं असां वटि आहे 40 गाॾियुनि जो काफ़िलो, 50 गाॾियुनि जो काफ़िलो, 100 गाॾियुनि जो काफ़िलो, वॾियूं डिघियूं गाॾियूं, उन्हनि जो दबदबो, उन्हनि जो प्रोटोकॉल, उन्हनि जो ख़ुदनुमाई, उन्हनि जी ॿाहिरि रस्तनि ते वॾे डिघे लांग काफ़िले जे पोज़ीशन में हलण जे करे उन्हनि खे नुमाइंदगी जेका मिले ऐं माण्हू सोचनि हिन सां गाॾियूं घणियूं आहिनि, उन जे करे उन्हनि जो तवजो जेको आहे डाइवर्ट थी वञे। माना जंहिं वटि दौलत घणी हूंदी गाॾियूं उन वटि घणियूं हूंदियूं, जंहिं वटि पैसा घणा हूंदा माण्हू हुनजे पोयां हूंदा, जंहिं वटि भत जूं देगियूं वधीक हलंदियूं क़ौम उन सां गॾु हूंदी, जेका वॾा पेनाफ्लेक्स हणाए सघंदो माण्हू उन सां गॾु हूंदा ऐं माण्हू मुतवजो थींदा त हर जाइ ते फलाणी पार्टी जो फलाणे नुमाइंदे जो फ़ोटो लॻो पियो आहे ऐं ज़ाहिरी तौर ते उन सां वॾियूं गाॾियूं आहिनि ऐं वरो हुनजो इस्तक़बाल थो थिए ऐं जिते किथे वञे थो वॾा हुनजा जलसा था थियनि त इलेक्शन इहो खटी ईंदो। त माण्हुनि जे तवजो खे डाइवर्ट करण लाइ ऐं माण्हुनि जूं सिंपथीज़ गेन करण जे लाइ इहे सभु मसनूई हिते तरीक़ा आहिनि। कंहिं वटि मैनिफेस्टो कोन्हे, जेको बि हिते इलेक्शन में बीहंदो आहे कोई पंहिंजो मैनिफेस्टो कोन ॿुधाईंदो आहे त हुनजो न सफ़ल एन छा आहे, हुनजो प्रोग्राम छा आहे, इलेक्शन खटी ईंदो त क़ौम खे छा ॾींदो, छा कंदो, कहिड़ी लेजिस्लेशन कराईंदो। छा इहे इलेक्शन जेका असां 8 फरवरी ते जेका इलेक्शन थी उन में हिननि असांखे ॿुधायो त असां 26 आइनी तरमीम कंदासीं, जंहिंमें वज़ीर आज़म खे इहो अख़्तियार हूंदो त जंहिं बि सुप्रीम कोर्ट में चीफ जस्टिस खे रखणु चाहे त उहो रखी सघे, सीनियरिटी जो तसवुरु ख़तमु थींदो। हूअं त अॻ में ईअं हूंदो हो न त हमेशह जेको सीनियर हूंदो हुयो, सीनियर मोस्ट, उनखे असां चीफ जस्टिस पाकिस्तान मुक़ररु कयो वेंदो हुयो सुप्रीम कोर्ट जो। पर हिन दफ़े ईअं न थियो त पहिरियों जॾहिं इलेक्शन पई थी त हीअ असांखे ॿुधाइनि त 26 आइनी असां तरमीम कंदासीं, हीअ लेजिस्लेशन कंदासीं जंहिंमें असां हीअ प्लानिंग कई आहे त असां वज़ीर आज़म जो पावर कंदासीं त कंहिं जूनियर जज खे बि चीफ जस्टिस ऑफ सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खणे ऐं उन में जुडिशियल कमीशन ठाहींदासीं। उनजो स्ट्रक्चर हीअ हूंदो।
पार्लियामानी कमेटी ठाहींदासीं, उन जो स्ट्रक्चर हीउ हूंदो। ऐं उन खां पोइ हीअ जेके सभई आइनी तरमीमूं थियूं, 7-7, 8-8 वॾा वॾा फ़ैसिला तव्हां मिंटनि में करे था वञो। आइनी तरमीमूं, इहे आइनी तरमीमूं छा क़ौम जी बहितरी में आहिनि? क़ौम खे छा ॾींदियूं? क़ौम खे त मानी खपे, क़ौम खे तालीम खपे, क़ौम खे सिहत खपे, क़ौम खे रोज़गारु खपे, क़ौम खे तहफ़ुज़ खपे, क़ौम खे आज़ादी खपे, क़ौम खे निजात खपे, क़ौम खे हुरियत खपे, क़ौम खे एमांसिपेशन खपे, क़ौम खे फ्रीडम खपे, क़ौम खे लिबरेशन खपे, क़ौम खे धरती जे वसीलनि जी वारसी खपे, क़ौम खे पंहिंजी ज़बान जो मसइलो आहे, क़ौमुनि खे पंहिंजे हिन धरती ते पंहिंजे वजूद जी बका ऐं फना जे फस्तायत वारी हिकिड़ी जेके साज़िशूं थियनि थियूं उन्हनि में मुब्तला आहे। हिन क़ौम खे त इहो खपे थो त उन्हनि बलोचिस्तान में बलोचनि जी क़ौम ज़बान हले, KPK में पख्तूननि जी ज़बान हले, सिंध में सिंधियुनि जी ज़बान हले, पंजाब में पंजाबियुनि जी ज़बान हले। इहे किथे आहिनि इहे शयूं? मुंहिंजी ॿोली ॻाल्हाई कोन थी वञे। इन जे लाइ लेजिस्लेशन तव्हां करण लाइ तयारु कोन आहियो। तव्हांखे 2 इशूज़ आहिनि। तव्हांखे कश्मीर खे आज़ादु कराइणो आहे, उनजे लाइ 5 फरवरी जेको ॾींहुं तव्हां मुक़ररु कंदा आहियो ऐं सॼे मुल्क खे मोकल कराईंदा आहियो, त 5 फरवरी जी मोकल हूंदी। इन जे लाइ त असां कश्मीर जी आज़ादी जी हिमायत था करियूं, राइट ऑफ डिटर्मिनेशन था ॾियूं। त पोइ 1940 जो बि हिते करारदाद जेका पास थी, उन में इहो हुयो न त क़ौमूं गॾिजी करे हिकिड़ो मुल्क ठाहिनि थियूं। उहे क़ौमूं आज़ादु हूंदियूं। जॾहिं बि उन्हनि सां नाइंसाफ़ी थींदी त उहे पंहिंजी आइडेंटिटी ऐं पंहिंजी आइडेंटिफिकेशन ऐं पंहिंजे वजूद जी बका जी जंग लड़ंदे पंहिंजी मंज़िल ऐं पंहिंजो वतन ऐं पंहिंजी धरती खे आज़ादु कराए सघनि था। त पोइ छा उन्हनि निज़ामनि खे तव्हां क़बूलु कयो था? उन जे लाइ लेजिस्लेशन करायो था? वज़ीर आज़म खे अख़्तियार आहे। हाणे वज़ीर आज़म खे अख़्तियार आहे त सीनियर जज खे सबोताज करियो, सीनियरिटी खे कलअदम करार ॾियो ऐं जूनियर माण्हू खे खणी अचो ऐं उनखे अचे तव्हां चीफ जस्टिस सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान बनायो। फ़ौज में बि तव्हां ईअं कयो, सदाईं तव्हां ईअं कयो आहे, सदाईं तव्हां तोसीर ॾिनी आहे। हाणे त वरी चओ था त बाबा हर चीफ जेको आर्मी जो आहे उहो 5 साल चीफ ऑफ आर्मी स्टाफ रहंदो। अॻे त तोसीर ॾींदा रहियो, हाणे त वरी लीगलाइज़ करे छॾियो। अॻे त तोसीर ॾियण ते तव्हां ते तनक़ीद थींदी, पर हाणे त इहो कॉन्स्टिट्यूशन जो राइट पार्ट बणिजी वियो त आइनी तौर ते चीफ जस्टिस बि असांजो वज़ीर आज़म मुंतख़ब कंदो ऐं उन खां पोइ चीफ ऑफ आर्मी स्टाफ बि 5 सालनि ताईं आर्मी जो चीफ रहंदो। तव्हांजा मक़सद हूंदा, तव्हांजा जनरल आसिम में मक़सद हूंदा न। जनरल आसिम तव्हांजे लाइ बहितरु आहे, उन जे करे इहो चाहियो था त उहो माण्हू जेको इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु आहे उहो माण्हू तव्हांजो दोस्त आहे। जेको माण्हू इमरान ख़ान के ख़िलाफ़ आहे वो आपका दोस्त है। जो बंदा इमरान खान की हिमायत में है वो आपका दुश्मन, जो इमरान खान का मुखालिफ वो आपका दोस्त। क्यों आपने बनाया? क्यों ये जो ये आईनी तरामीम आप कर रहे हैं, क्यों कर रहे हैं? ये सारे, मैं इस वकील हूँ, मेरी 23 साल वकालत का स्टैंडिंग ये मुझे बता रहा है। कॉन्स्टिट्यूशन के मुताबिक मैंने जो स्टडी किया है, जो पढ़ रहा हूँ, ये पॉलिटिकल साइंस का जो मुझे इदराक है, वहाँ से मुझे ये मालूम होता है कि आपकी ये सारी प्लानिंग जो है वो हमारी पाकिस्तान तहरीक इंसाफ को कुचलने के लिए है, उनको तकलीफ़ देने के लिए है। इमरान खान अंदर, सारी दुनिया बाहर। पाकिस्तान का कौन सा पॉलिटिशियन अंदर है? कौन सा पॉलिटिशियन जो पाकिस्तान की सियासत करता हो सिवाय इमरान खान के, वो अंदर है। लेकिन बात ये है कि हम पाकिस्तान में अपने हुकूक मांगते हैं, उसके लिए लेजिस्लेशन करो न। तव्हां जॾहिं 8 फरवरी ते इलेक्शन खटी आयो या खटण लाइ वञो पिया त उन वक़्तु असांखे मैनिफेस्टो में इहो ॿुधायो आहे त आइनी तरमीमूं कंदासीं, तव्हांजी मर्ज़ी आहे, तव्हां असांखे वोट ॾियो या न ॾियो, पर तव्हांखे वोटनि जी ज़रूरत कहिड़ी आहे? तव्हां वोट त वठंदा ई कोन आहियो। तव्हांखे वोट केरु ॾींदो आहे? तव्हांखे बैकडोर खां जेकी पाकिस्तान जी हलाईंदड़ मुक़्तदर क़ुवतूं आहिनि, इस्टेब्लिशमेंट पाकिस्तान आर्मी, उहा जॾहिं चाहींदी आहे त तव्हांखे इक़्तिदार मुंतक़िल कंदी आहे, तव्हां वज़ीर आज़म थींदा आहियो
ऐं उन्हनि सां तव्हां सॼी कमिटमेंट करे ईंदा लिखत में सभु शयूं डायलॉग करे ईंदा डील करे ईंदा त तव्हां सभु कुझु जेको कंदव उन्हनि जी मर्ज़ी ऐं मंशा मुताबिक़ कंदव, तंहिंजे करे तव्हांखे इक़्तिदार मिलंदो तव्हांखे इक़्तिदार मिलण जा सबब इहे आहिनि त तव्हां उन सां ॻाल्हायो था ऐं हू जेकी तव्हांखे टास्क ॾियनि था उन टास्क खे फुलफिल करण में पंहिंजूं सभई ईमानदाराना सलाहियतूं ख़तमु आणियो था। उनजे करे तव्हां पाकिस्तान जा वज़ीर आज़म थियो था, सेनेट जा चेयरमैन थियो था, सूबनि जा गवर्नर थियो था, सूबनि जा वज़ीर आला थियो था, या जेके तव्हांखे ज़िम्मेवारियूं मिलनि थियूं उहे उन्हनि जे आशीर्वाद सां मिलनि थियूं। जेकर हू न चाहिनि त तव्हांखे कुझु नथो मिली सघे। त मोहतरम साथियो, हीउ पाकिस्तान जंहिंमें असां सम्झूं था त अमेरिका जा सदारती उम्मीदवार उहे पंहिंजो मैनिफेस्टो ॾींदा आहिनि। जीअं डोनाल्ड ट्रंप ॾिनो, कमला हैरिस ॾिनो। कमला हैरिस जे जेकॾहिं शिकिस्त आई आहे त हुन क़बूल कयो आहे, छो त उते का धांधली कोन थींदी आहे। उते क़ौम जे मथां को बि प्रेशर न हूंदो आहे, को कंहिंखे गिरफ़्तार न कराईंदो आहे त तूं मूंखे वोट न ॾींदे मां गिरफ़्तार कराईंदोसांइ, चोरी कराईंदोसांइ, न्याणी खणाईंदोसांइ, ज़मीन ते कब्ज़ो कराईंदोसांइ, पाणी बंदि कराईंदोसांइ, ज़मीन खे गिराबाद कराईंदोसांइ, तुंहिंजे माण्हू खे शइ नौकिरी न मिलंदी, तुंहिंजो माण्हू बेदख़ल थी वेंदो, ट्रांसफ़र थी वेंदो, पोस्टिंग हुन जाइ ते सुठी जाइ ते न हूंदी, प्रमोशन न थींदुसि, एन्युअल इंक्रीमेंट बंदि कराईंदोसांसि, ACR ख़राबु कराईंदोसांसि। इहे सभु थ्रेड्स तव्हां ॾींदा आहियो। उनजे करे तव्हां इंतकाम जी सियासत कंदा आहियो ऐं इंतकाम जी सियासत जेका आहे उहा क़ौमुनि खे बर्बादु कंदी आहे, तबाह कंदी आहे, उनजे वजूद खे ख़तमु करे छॾींदी आहे। ऐं तव्हांजो प्रोग्राम बि इहो आहे त तव्हां वजूद खे ख़तमु करियो। पर अमेरिका में उते जेकी बि प्रोग्राम थींदा आहिनि मैनिफेस्टो मुताबिक़ थींदा आहिनि। उते जेकी बि इलेक्शन खटी ईंदा आहिनि क़यादतूं, उहे पंहिंजा प्रोग्राम ॾींदियूं आहिनि, उन मुताबिक़ उन्हनि खे क़ौम मुंतख़ब कंदी आहे ऐं उहे इलेक्शन खटी करे पोइ उन्हनि प्रोग्रामनि जे ताबे उन्हनि जी रोशनी में उहे पंहिंजा प्रोग्राम आगाज़ कंदा आहिनि ऐं उन्हनि ते अमल पैरा थींदा आहिनि। त साथियो, हींअर सॼी दुनिया में अमेरिका हिकु ताक़तवर मुल्क आहे। अमेरिका जी बालादस्ती हींअर सॼी दुनिया में आहे। लेफ्ट ख़तमु थी वई आहे, सोशलिज़म ख़तमु थी वियो आहे, कम्यूनिज़म ख़तमु थी वियो आहे। सोवियत यूनियन जेका वॾो ताक़तवर हिकिड़ो लेफ्ट जो सोशलिज़म ऐं कम्यूनिज़म जो मावर ऐं मर्कज़ हूंदो हुयो, उनखे ख़तमु कयो वियो आहे। इहा बि प्लानिंग हुई त मज़लूमनि जी आवाज़ खे कीअं कुचलिजे, मज़लूमनि जी आवाज़ खे कीअं ख़तमु कजे। दुनिया जे उन्हनि महकूम क़ौमुनि जी हुरियत जे लाइ, महकूम क़ौमुनि जी आज़ादी जे लाइ जेको मियां बुखियनि बेरोज़गार क़ौमुनि खे बहितरी जे तरफ़ जेको रूस वठी वेंदो हुयो, उनखे ख़तमु कयो ऐं उनखे ख़तमु करण जे थ्रू करायो वियो, पाकिस्तान जे थ्रू ख़तमु करायो वियो। इहो कंहिं ख़तमु करायो? अमेरिका ख़तमु करायो। हितां जे माण्हुनि जे थ्रू हुतां उन्हनि खे प्रॉक्सी वार जे बेसिस ते धरती असांजी इस्तेमालु थी, धरती असांजी इस्तेमालु थी रूस खे टोड़ाइण जे लाइ। ऐं उहे हितां जा माण्हू विया अफ़गानिस्तान, अफ़गानिस्तान खां सां जे थ्रू हुननि रूस सां जंग कई ऐं उन्हनि पंहिंजा मक़सद माणिया ऐं रूस खे उन्हनि टोड़ियो। रूस टुटो, दुनिया जी मज़लूम क़ौमूं निधन की थियूं। रूस जे टुटण जे करे, सोवियत यूनियन जे टुटण जे करे दुनिया जा जेके बि मजबूर मग़लूब ऐं महकूम क़ौमूं हुयूं, ग़ुलाम हुया, जिनखे आसरो हूंदो हुयो त जेकॾहिं लड़ंदासीं विढ़ंदासीं त रूस असांजी अख़लाक़ी मदद कंदो ऐं असांजी आलमी सतह ते UN में मदद कंदो, सपोर्ट कंदो, पर उहे हींअर अकेला थी विया आहिनि। हाणे हींअर सॼी दुनिया जो सिपह सालार अमेरिका आहे। चाइना ताक़तवर थियो आहे, मुआशी तौर ते ताक़तवर थियो आहे, पर जेके हुनखे घुर्बल शयूं आहिनि उहे जॾहिं हुन वटि मुयसरु थियनि तॾहिं हू अमेरिका जे मदे मुक़ाबिल थी सघे थो। पर हींअर अॼु डोनाल्ड ट्रंप अमेरिका जो सदर थी वियो ऐं कमला हैरिस इलेक्शन हाराए वई। 277 इलेक्टोरल कॉलेज जूं सीटूं ट्रंप खयूं ऐं हुनखे फ़क़ति 270 खणियूं हुयूं, पर हुन 277 खयूं आहिनि। 7 इलेक्टोरल कॉलेज जूं सीटूं हुन वधीक खयूं आहिनि। सेनेट में बि ट्रंप खे सरसी आहे, कामयाबी आहे, उनजी सेनेट में बि बालादस्ती आहे ऐं हुकूमत उनजी जुड़ंदी। हींअर ॾिसिजे त डोनाल्ड ट्रंप जे अचण जे करे दुनिया जूं पॉलिसियूं कहिड़े रुख जे तरफ़ ॾे थी वञनि ऐं दुनिया जे लाइ उहो कहिड़ो पैगाम थो आणे ऐं दुनिया खे बहितरी जे तरफ़ ॾे थो वठी वञे। अमुन, शांती, रोज़गार, सिहत या ॿिया मक़सद। साथियो, मुंहिंजो YouTube चैनल
महिरबानी करे सब्सक्राइब कजो, शेयर कजो ऐं ॿुधिजो। महिरबानी।